रोईंदो रहियो आहे, एक डीएसपी जे अॻियां रोईंदो रहियो आहे, एक सहाफ़ी लीडर जे अॻियां रोईंदो रहियो आहे, प्रेस क्लब जे अॻियां रोईंदो रहियो आहे, एक सहाफ़ी वटि दाऊं खणी वेंदो रहियो आहे त मूंखे ही मराइण चाहिनि था। हिननि माण्हुनि जे अॻियां ही बोतार मूंखे मराइण चाहिनि था, छो त मां हिननि सां कलम जी जंग जोटियां पियो, मां हिननि सां झुकां कोन थो। इन जे करे पुलिस मूंखे तहफ़ुज़ ॾे। उन वक़्तु पुलिस तहफ़ुज़ छो न ॾिनो? पुलिस इनवाल आहे, पुलिस हथ सां हिकिड़ो माहौल पैदा करे ॾिनो, पुलिस उनजो प्रोटेक्शन न कयो। पर मां हिते ऐलान कयां थो, असां न वेंदासीं तदफीन में, असां न वेंदासीं तकफीन में, असां हिते वेठा हूंदासीं जेसीं ताईं पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। असां हिते वेठा हूंदासीं, असां जनाज़े में कोन वेंदासीं, असां हिते जनाज़ा पढ़ंदासीं पंहिंजा, असां हिते तकफीन कंदासीं, असां पंहिंजे साथियुनि जी बि तकफीन कंदासीं, असां इंतिज़ाम जी बि तकफीन कंदासीं। मां दोस्तनि खे अपील कयां थो, जंहिंमें ज़रे जेतिरो बि एहसास आहे, क़ौमी गैरत आहे, शऊर आहे, उहे हिते अचे। केतिरे ताईं असां पंहिंजे कुलनि ते लाश कढंदासीं?